अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदो। जी साईं, ख़ैर सां काफ़ी दोस्त पुछनि पिया। बिल्कुलु साईं, अॼुकल्ह मां पाकिस्तान में ई आहियां, कराची में आहियां ऐं ख़ैर सां साईं राति रवानगी आहे सऊदी अरब। वधीक अलाह ख़ैर कंदो, रब घड़ी घड़ी जो ख़ैर कंदो। अलाह जे हुकुम सां साईं पंहिंजो सफ़र शुरू थींदो राति। ऐं बसि हे साईं पंहिंजे हथियारनि में हिकिड़ी नई शइ ऐड कईसीं। हिन कैमरा जा रिव्यूज़ काफ़ी भला ॿुधासीं, छो त सेलफोन खां वधीक साईं कैमरा में जे मज़ो आहे। इन जे करे एक्शन 4 साईं घुराईसीं। त मां चयो ॾिसां क़ीमत वग़ैरह घणी अथसि, छा आहे। ऐं उन खां अलावा साईं हिन जो आवाज़ु, बैटरी टाइम वग़ैरह। वालेकुम सलाम अदा, वालेकुम सलाम। अचो त साईं ॾिसूंसि त अंदरि जाम छोरो साईं मां ईंदुमि ख़ैर सां। हाली फ़िलहालु सऊदी जी तयारी आहे। ऐं त साईं छा छा आहे हिन दॿे में ॾिसूं। साईं हे 4 शयूं निकितियूं अथसि। हीअ त स्टिक आहे। ऐं अॼुकल्ह अहिड़ियूं स्टिक अचनि थियूं त साईं कैमरा रिकॉर्डिंग कयो, स्टिक तव्हांजी हाइड थी वेंदी। बाक़ी हिन में त साईं छा आहे, हिन में एसेसरीज़ आहिनि। एसेसरीज़ में छा छा अथसि, हिन में साईं चार्जिंग केबल ऐं हे साईं मैग्नेटिक होल्डर। ऐं ॿियो अथसि हे गाॾी ते स्टिक करण जे लाइ। ऐं हे बैटरी चार्जर साईं, हिन खे 3 एक्स्ट्रा बैटरियूं अथसि, छो त हे आहे साईं एडवेंचर कॉम्बो। ऐं हिन में अथसि साईं, हिन में आहे उहा असल कैमरा। क़ीमत साईं ॿुधायांव थो। हे साईं कैमरा एक्शन 4 ऐं हे अथसि होल्डर लैंडस्केप ऐं पोर्ट्रेट वग़ैरह में रिकॉर्ड करण जे लाइ। रिज़ल्ट वग़ैरह साईं हिन जी रिकॉर्डिंग करे तव्हांखे पोइ ॾेखारींदासीं। हे साईं कैमरा एक्शन 4 DJI जी डुअल स्क्रीन। अॻियां बि स्क्रीन अथसि, पोयां बि अथसि। हे साईं ऑन ऑफ जो बटण एंड हे साईं चार्जिंग
ऐं इन खां अलावा साईं हे साईं मेमोरी कार्ड ऐं बैटरी जे लाइ। वालेकुम सलाम साईं। बस साईं इहो कॉम्बो में हे शयूं मिलंदियूं पयूं ऐं हिन जी जेका क़ीमत आहे उहा आहे तक़रीबन हिन जी साईं $500 क़ीमत आहे, टैक्स वग़ैरह मिलाए करे। हिन में साईं एक्सटेंडेड रॉड सेल्फी, 3 बैटरियूं ऐं बैटरी केस। बैटरियूं हिन जे अंदरि अथसि, बैटरी केस, कैमरा, चार्जिंग ऐं होल्डर। त साईं इंशाल्लाह अॼु राति सऊदी अरब रवानगी आहे उमिरे ते। इंशाल्लाह वधीक तव्हां सां उतां कचहरो कंदासीं। त बसि साईं इहो हुयो DJI एक्शन जो पूरो वीडियो। वरी महिरबानी साईं, लख कुर्ब तव्हां दोस्तनि जा। इंशाल्लाह वरी इकट्ठा आहियूं।